लल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि अजमईन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व कूनू मअस्सादिक़ीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तआला फ़ी शान हबीबिहिल करीम फ़ी मक़ामिल आख़र इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु व मन वालहु जे पाक कलाम मां हिक आयत करीमा अवां बुज़ुर्गनि जे आॾो मूं तिलावत कई आहे, जंहिंजो तर्जुमो ही आहे अल्लाह ताला इरशाद फरमाए थो ऐं ईमान वारो अल्लाह ताला खां डिॼो ऐं सचनि बाननि सां गॾु हुजो। हिन आयत करीमा मां अल्लाह ताला जे नेक ऐं सालिह ऐं सचनि बाननि सां गॾु हुजण जो हुकुम क़ुरान मजीद मां मिले थो। गोया अल्लाह ताला जल जलालहु अमन वालहु पंहिंजे बंदनि जे मथां इहा ॻाल्हि लाज़िम कई आहे त मुंहिंजा बाना नेकनि जी सोहबत अख़्तियार कनि। इन जे करे त सोहबत खे वॾो असरु हूंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा किराम जो मक़ाम ऐं मर्तबो बि सोहबत जे करे ई बुलंद आहे। सहाबा किराम खे सहाबी सोहबत जे करे चयो वियो आहे ऐं जेको सहाबा किराम खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोहबत मां फैज़ मिलियो सो कंहिं ॿी ॻाल्हि इबादत रियाज़त ज़ुहद तक़वा ऐं परहेज़गारी मां एतिरो कोन मिलियो जेतिरो सोहबत मां मिलियो। इन जे करे अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो पंहिंजनि बाननि खे इरशाद फरमायो आहे ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो ऐं अल्लाह जे सचनि बाननि सां गॾु हुजो। असांजे इस्लाम जी तारीख़ असांखे ॿुधाए थी त जन भी माण्हुनि अल्लाह जे बाननि सां सोहबत अख़्तियार कई आहे उहे नेक बि थिया, ज़ाहिद बि थिया, मुत्तक़ी परहेज़गार बि थिया,
पर ख़ुसूसन उन्हनि ते सोहबत इहो असरु कयो जो उहे वरी गुमराह न थिया। पर इहे बि तारीख़ में वाक़िया असांखे मिलनि था, जन मां इहो बि साबित आहे त जन माण्हुनि पंहिंजे मुंहुं ज़ुहद ऐं तक़वा ऐं परहेज़गारी बग़ैर कंहिं सोहबत जे इख़्तियार कई, अगरचे हुननि खे अलाह ताला जे फज़लो करम सां ज़ुहद तक़वा परहेज़गारी नसीब थिया, पर आख़िर में उहे कंहिं न कंहिं चकर में अची गुमराह बि थी विया। अलाह ताला जे नेकनि बाननि जे सोहबत जो इहो असरु हूंदो आहे, हुनखे ज़ुहद तक़वा त मिलंदो आहे, पर आईंदह ज़माने में हू गुमराही खां बची पवंदा आहिनि, कंहिं बि तरह हू गुमराह न थींदा आहिनि। छो त सोहबत इंसान खे हर तरह सां पाक ऐं मुनज़्ज़ह करे छॾींदी आहे, हुन में कंहिं बि क़िस्म जे को गुमराही जो शक शाइबो न हूंदो आहे। इन जे करे अलाह ताला जल जलालु अमन वालो इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु इत्तक़ुल्लाह व कूनू मअस्सादिक़ीन। सोहबत जा तमामु घणा वाक़िया आहिनि जंहिं सोहबत पंहिंजे सोहबतुनि ते रंग लॻायो आहे। अॼु मां अव्हां जे साम्हूं अॼोकी हिन महफ़िल में सोहबत जो हिकिड़ो अजीब व ग़रीब इस्लाम जे तारीख़ जो वाक़ियो पेश करणु चाहियां थो, जेको हज़रत अबू यज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि जे ज़ात बाबरकात सां उहो वाक़ियो ताल्लुक़ रखे थो। हिन खां अॻु में मूं इहो वाक़ियो कंहिं ॿी महफ़िल में ज़िक्र कयो आहे, लेकिन उहो मामिलो ऐं वाक़ियो चूंकि अधूरो हो, दोस्तनि जे इसरार ते त इनखे मुकमिल तरह बयानु कयो वञे। अॼोकी महफ़िल में मां इरादो कयो आहे अलाह ताला ते भरोसो रखी त मां तव्हांजे ख़िदमत में उहो मुकमिल वाक़ियो बयानु कयां ऐं सोहबत जो असर जो तव्हांजे आॾो मां हिकिड़ो मिसाल पेश कयां त ॾिसो अलाह ताला जे बाननि जी सोहबत छा असरु कंदी आहे। सभ खां पहिरियां हज़रत अबू यज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैहि जो मुख़्तसर तारुफ़, उन खां बाद वाक़ियो। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हज़रत अबू यज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैहि खे आम तरह सां माण्हू बुस्तामी चवंदा आहिनि, लेकिन इहो लफ़्ज़ ग़लति आहे। असुल लफ़्ज़ आहे बिस्तामी। बिस्ताम हिकिड़ो शहर हो, उन जे तरफ़ हज़रत साईं जी निस्बत आहे ऐं अबू यज़ीद हुननि जो कुनियो आहे। नालो संदन तैफूर आहे। संदन वालिद जो नालो ईसा हो ऐं संदन ॾाॾे जो नालो सरोशान हो। संदन ॾाॾो सरोशान शुरू में मजूसी हो ऐं उहो बाद में वरी मुसलमान थियो हो। हज़रत तैफूर बिन ईसा यानी हज़रत अबू यज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैहि जा ॿ भाउर हज़रत अली ऐं हज़रत आदम, उहे बि वॾा आबिद ऐं ज़ाहिद नेक बाना अल्लाह जा थी गुज़रिया आहिनि। संदुसि ॾाॾो जॾहिं मुसलमान थियो हो त अल्लामा ज़हबी सियर आलाम नुबला में लिखियो आहे त संदुसि ॾाॾे सरोशान हज़रत इमाम जाफ़र सादिक रज़ी अल्लाह ताला अन्हु सां मुलाक़ात कई हुई ऐं उन्हनि खां नबी पाक अलैहिस्सलाम जूं हदीसूं बि रिवायत कयूं अथई। बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि जे लाइ इहो मशहूर आहे, अल्लामा ज़हबी लिखियो आहे, हिकिड़े माण्हू उनखे चयो त क़िबला असां ॿुधो आहे त तव्हां हवा में उॾरंदा आहियो। हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैहि जवाब ॾिनो, अय्यु अजूबतन फी हाज़ा व हाज़ा तैरुन याकुलुल मैतत यमुरु फिल हवा। पाण फरमायूं हा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे, जेकॾहिं मां हवा में उॾयुसि त कहिड़ो कमाल नाहे। ही पखी जेके हराम खाईंदा आहिनि, हराम खाइण जे बावजूद बि उॾरंदा आहिनि, पोइ कहिड़ो वलीअ थोरा थी विया। इहा संदन कसर नफ़्सी हुई ऐं संदन इहो सबक़ हो त ज़ाहिरी करामात ऐं उॾरण जे मथां को भरवसो न करे। असल में अल करामत फ़ौक़ल इस्तिक़ामत, अल इस्तिक़ामत फ़ौक़ल करामत संदन मक़ूलो आहे त माण्हू करामत न ॾेखारे, बल्कि शरीयत मुहम्मदी अला साहिब सलात वसलाम जे मथां सही नमूने सां इस्तिक़ामत करे ॾेखारे तो इस्तिक़ामत करामत खां मथे आहे। संदन हिकिड़ो अजीबो ग़रीब वाक़ियो आहे, उहो आउं तव्हांजे आॾो हिते तफ़सील सां बयानु करणु चाहियां थो। हक़ीक़त में हिन वाक़े जो रावी मशहूर हिकिड़ो बुज़ुर्ग आहे, शेख शुआइब नाले। उन वाक़ियो बयानु कयो आहे त हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि जेको आबिद ऐं ज़ाहिद ऐं अल्लाह ताला जो नेक बानो हो, सारी ज़िंदगी हुन ख़ुदा जे इबादत में गुज़ारी। ईअं सम्झो
शाह साहब रहमतुल्लाह ताला अलैह जे बकौल त हिन जो ही मज़हब दुरूद पढ़ो त मां तव्हांखे अर्ज़ करे छॾियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। असांजे सिंध जो कामिल वलीउल्लाह हज़रत शाह अब्दुल लतीफ़ हिताई साहब रहमतुल्लाह अलैह एड़न अल्लाह जे बानन जे लाइ फरमाए थो वौड़म में सब वथण यार कारण जत जे वल्लाहु बिकुल शैइन मुहीत। इहो आर्याणी उहञाण सब में पुनू पाण किन्हे ॿियो बरो चरे। अल्लाह जा बाना वथाण वोड़ींदा हुआ छाजे लाइ? पंहिंजे रब जी इबादत जे लाइ। हुननि जो इहो ख़्यालु हूंदो त वल्लाहु बिकुल शैइन मुहीत, अल्लाह ताला हर शइ जे मथां इहाते फरमाइण वारो आहे। तंहिंजे करे ख़ुदा जा बाना पंहिंजे रब जी इबादत में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ। हमेशह हमेशह बरन पटन में वेही ख़ुदा जी इबादत में मसरूफ़ रहंदा हुआ। शाह साहब रहमतुल्लाह अलैह अहिड़नि जे लाइ फरमायो आहे जित न पखी पेर तित टिमके बाहिड़ी ॿियो बारींदो केर खाहोड़ की अखीर रे। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह भी उन्हनि बुज़ुर्गनि मज़ा हो जो सारियूं रातियूं जागी पंहिंजे रब खे रिझाईंदो हो। हिकिड़ी राति उन बुज़ुर्ग जो वाक़ियो आहे जीअं मां तव्हांजे आॾो ॿुधायो आहे त रावी शेख शुएब फरमाए थो त हज़रत साहब पंहिंजे बिस्तरे ते आरामी हा, इबादत करे करे सुता। राति जे टाइम ते जॾहिं निंड खेनि आई, इबादत करण खां बाद आरामी थिया, खेनि ख़ुदा जे ज़ात बाबरकात वटां इल्हाम थियो। इल्हाम इहो मसइलो सम्झण जहिड़ो आहे त नबियनि जे तरफ़ वही ईंदो आहे, अल्लाह जे बाननि खे इल्हाम थींदो आहे। अल्लाह जे बाननि जे लाइ इल्हाम उन्हनि जे लाइ हुज्जत आहे। जेकॾहिं शरीयत मुहम्मदी अला साहिब सलात वसलाम जे ख़िलाफ़ नाहे त ॿियनि जे लाइ बि हुज्जत आहे। लेकिन वही उहो त अल्लाह जो हूअं ई कलाम आहे जेको नबियनि ते नाज़िल थींदो आहे, हर हिक जे मथां नाज़िल आहे। अल्लाह ताला जा नेक सालिह बाना इल्हाम ज़रिए बि हिदायत हासिल कंदा आहिनि। हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह खे रात जो इल्हाम थियो आहे, ओ बायज़ीद बुस्तामी तूं मुंहिंजो ख़ासि नेक बानो आहे। तुंहिंजे भर में हिकिड़ो शहर आहे जंहिं शहर जो नालो आहे शमआन। उन शमआन शहर में सुभाणे ॾींहं जो हज़ारनि जे तादाद में यहूदी गॾु थींदा। सुभाणे हुननि जे ईद जो ॾिहाड़ो आहे। ऐं प्यारा बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह अल्लाह ताला अमर थो फरमाए तूं सुभाणे वञ हुननि जे ईदगाह में हुननि सां वञी शरीक थी। हज़रत बिस्तामी साहब रहमतुल्लाह अलैह खे जाग थी पई ऐं दिलि में सोचई ही कहिड़ो इल्हाम आहे, कहिड़ो आवाज़ आहे। आ मुस्लमान शमआन जे शहर में यहूदनि जे ईद जे ॾिहाड़े उन सां गॾिजी वञी उनमें शरीक थिया। ख़बर नाहे को मुंहिंजे मथां गज़ब इलाही नाज़िल थियो आहे, रब मूंखां नाराज़ थियो आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंखे पंहिंजे बाननि मां कढी करे माज़ अल्लाह यहूदनि ॾे थो मोकिले पियो। ॾाढो उनखे ॾुख थियो आहे। ॾुख हमेशह उनखे थींदो आहे जंहिंखे क़दुरु हूंदो आहे। हज़रत साईं खे वरी निंड अची वई आहे, वरी ॿियो दफ़ो इल्हाम थियो आहे, टियों दफ़ो थियो आहे, टे दफ़े इल्हाम में वज़ा थी आहे। ऐं मुंहिंजा प्यारा बाना मां तोखे पंहिंजनि बाननि में शुमार फरमायो आहे। तूं मूंखे सभिनी खां वधीक प्यारो आहे। तुंहिंजे वञण में हिकमत आहे, दीन इस्लाम जो फ़ाइदो आहे। तूं वञ, मां रब तुंहिंजो मुहाफ़िज़ आहियां। हज़रत बिस्तामी साहब हज़रत अबू यज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह सुबुह जो थिया, यहूदन वारो लिबास पाए शहर शमआन में उन्हनि जे ईदगाह में यहूदन सां गॾिजी वञी ईद नमाज़ जो इंतज़ार करण लॻा। काफ़ी देर गुज़रण खां बाद में जंहिं महिल ईदगाह भरिजी वियो, हज़ारनि जे तादाद में यहूदी गॾु थिया। हुननि जो राहिब, हुननि जो पादरी, हुननि जो मौलवी, हुननि जो आलिम ख़ुतबे पढ़ण ईद पढ़ण जे लाइ जीअं जो ईदगाह में पहुतो, पहुचण खां बाद में बि ख़ुतबे पढ़ण जे लाइ शुरूआत कयईं त हुनजी ज़ुबान बंदि थी वई, गोया हुन जे ज़ुबान ऐं वात जे मथां लगाम अची वियो हुजे। हेॾे होॾे वाझाइण लॻो, काफ़ी देर ताईं बि सारी महफ़िल जो जाइज़ो वठण लॻो, पर हुनजी ज़बान कान पई उथले। आख़िरकार माण्हू तंग थी हुनखे चवण लॻा, ऐं असांजा मौली साहब, ऐं असांजा राहब, छो भला सुबुह खां सवेर असांखे इंतज़ार कराए कराए देर सां पहुतो आहे, पहुचण खां बाद बीठो आहे, बीहण खां बाद में तुंहिंजी ज़बान बंदि आहे, काफ़ी टाइम गुज़री वियो आहे, ॻाल्हाए नथो सघीं, ॻाल्हि कहिड़ी आहे? यहूदनि जो राब चवण लॻो आहे छा कयां, नथो ॻाल्हाए सघां।
मुझे ज़ुबान खे हिकिड़े मुहम्मदी बंदि करे छॾियो आहे। मां सम्झां थो असांजे हिन महफ़िल में को मुहम्मदी वेठो आहे, असांजे इम्तिहान जे लाइ आयो आहे, असांखां कुझु मज़हब जे बारे में, असांजे मज़हब जी सचाई ॾिसण जे लाइ आयो आहे। उहो हिते मौजूदु आहे, उन जे असर मुंहिंजे मथां एतिरो त असरु कयो आहे जो मां ॻाल्हाए कोन थो सघां, मुंहिंजे ज़ुबान जे मथां लगाम अची वियो आहे। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه। जमल यहूदनि जे उन राहब इहा ॻाल्हि कई त यहूदी कावड़ में उथी बीह रहिया ऐं चवण लॻा, ऐं असांजा आलिम उहो असांखे ॾेखार त कहिड़ो आहे, असीं उनखे क़त्ल करे छॾियो। आलिम यहूदनि जे चयो त न, क़त्ल हुनखे कोन कंदासूं, हुनखे इल्म जे ज़रिए मात कंदासूं। हुन खां हिकिड़ा सवाल थो कयां, जेकॾहिं सवालनि जा जवाब ॾेई वियो त ठीकु, पर जेकॾहिं न ॾेई सघियो त पोइ असां हुनखे क़त्ल करण में हक़ बजानिब आहियूं। इहा ॻाल्हि सभिनि खे क़बूल थी। सभिनि चयोसीं ठीकु आहे, तव्हां सवाल कयो। पर हाणे सुञापे की हज़ारनि जे तादाद में उन्हनि जे लिबास में वेठो आहे, कंहिंखे ख़बर कान्हे कहिड़ो आहे। यहूदनि जे आलिम चयो, ओ मुहम्मदी, तोखे अल्लाह जे ज़ात ऐं प्यारे नबीअ जो कसम आहे, महिरबानी करे ज़ाहिर थी तोखां असां सवाल पुछूं। हज़रत अबू यज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह जमल अल्लाह पाक जो कसम ऐं नालो मुबारक ॿुधो, उथी बीठा त सुभान अल्लाह, हुन जो चेहरो सुभान अल्लाह, अल्लाह जे बाननि जो चेहरो हूंदो आहे। इज़ारू ज़ुकिर अल्लाह, ख़ुदा जे बाननि जो चेहरो मुबारक अहिड़ो त सुहिणो हूंदो आहे जो ॾिसण सां अल्लाह यादि अची वेंदो आहे। ख़ुदा जे बाने ॾे सभिनि अखियूं खणी निहारियो, सभिनि जे मजबूरन ज़ुबान मां गोया सुभान अल्लाह निकिरी पे वियो। आलिम हुनखे चयो, तव्हां चुप थियो, मां हिन खां सवाल थो कयां। ऐं बा यज़ीद, ऐं अबू यज़ीद बिस्तामी, मां तोखां 60 सवाल कंदुसि, पर ईअं कोन थींदो त हिकिड़ो सवाल कयां पोइ जवाब ॾे, ॿियो सवाल कयां पोइ जवाब ॾे, टियों सवाल कयां पोइ जवाब ॾे। ईअं न, बल्कि मां 60 सुवाल नंबरवार करे वेंदुसि, तूं ख़ामोश थी ॿुध, वरी उन खां पोइ वरी नंबरवार अहिड़े तरीक़े सां तूं जवाब ॾे। हज़रत अबी यज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह उन्हनि खे चयो, ठीकु आहे, मूंखे तव्हांजे सवालनि जा जवाब ॾियणा आहिनि, भली तव्हां सवाल कयो। उन्हनि जे आलिम सवाल करणु शुरू कया। उन्हनि सवालनि जो तफ़सील मां तव्हांखे पहिरीं उन वांगुरु ॿुधाए थो वञा जहिड़े तरीक़े सां उन यहूदनि जे आलिम 60 सुवाल कया हा। उन 60 सुवालनि खे तव्हां ॿुधो, उन खां बाद में वरी उन जा जवाब हज़रत अबू यज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह जे ज़बान सां ॿुधो। दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते पढ़ंदा हलियो। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه وبارك وسلم عليه। परो सुवाल ही आहे, उहा हिकु शइ कहिड़ी आहे जंहिं जहिड़ी ॿी का शइ न आहे। उहे 2 शयूं कहिड़ियूं आहिनि जन जहिड़ी टीं का बि शइ न आहे। 3 शयूं कहिड़ियूं आहिनि जन जहिड़ी चौथी शइ का बि न आहे। 4 शयूं कहिड़ियूं आहिनि जन जहिड़ी 5हीं शइ न आहे। 5 शयूं कहिड़ियूं आहिनि जन जहिड़ी 6हीं शइ न आहे। 6 शयूं कहिड़ियूं आहिनि जन जहिड़ी 7हीं शइ न आहे। 7 शयूं कहिड़ियूं आहिनि जन जहिड़ी 8हीं शइ न आहे। 8 ॼणा केरु आहिनि जन जहिड़ो नाओ न आहे। 9 सवाल 9 शख़्स कहिड़ा हुया जन जहिड़ो 10 न हो। 10 सवाल 10 शयूं कहिड़ियूं आहिनि जन जहिड़ी 12हीं शइ का 11हीं शइ का बि न आहे। 11 सवाल 12 शयूं ॿुधायो जन जहिड़ी का बि शइ न आहे। 12 सवाल 13 ॼणा ॿुधायो। 13 सवाल उहा कूड़ी क़ौम ॿुधायो जेका कूड़हण जे बावजूदु जन्नत में वेंदी। 14 सवाल सच खे मञीदड़ क़ौम उहा कहिड़ी आहे जेका सच ॻाल्हाइण जे बावजूदु बि दोज़ख में वेंदी। 15 सवाल जिस्म अंदर रूह कहिड़े हंधि रहे थो, जिस्म में रूह जे रहण जो हंध ऐं जाइ ॿुधायो। 16 सवाल ज़ारियात ज़रवन जी माना छा आहे। 17 सवाल हामिलात वकरन जी माना छा आहे, उहे केर आहिनि। 18 सवाल जारियात युसरन छा आहिनि। 19 सवाल मुक़स्सिमात अमरन केर आहिनि। 20 सवाल उहा शइ कहिड़ी आहे जेका बिना रूह जे बि साहु खणे थी।
दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। उन खां बाद में एकियों सवाल थो करे त जन 14 बेजान शयुनि रब करीम सां कलाम कयो आहे, उहे कहिड़ियूं शयूं आहिनि? 22हों सुवाल आहे, उहा कहिड़ी क़बर हुई जेका क़बर वारे खे खणी हलंदी घुमंदी रहंदी हुई? 23हों सुवाल आहे, उहो कहिड़ो पाणी हो जेको न आसमान जो हो न को ज़मीन जो हो? 24हों सुवाल आहे, 4 शयूं ॿुधायो जेके न जिन्ननि मां पैदा थियूं न इंसाननि मां पैदा थियूं, न पीउ जे पुठी मां पैदा थियूं न माउ जे पेट मां पैदा थियूं। उन खां बाद 25हों सुवाल आहे त ज़मीन ते पहिरियों पहिरियों रतो कंहिंजो विढ़ो? 26हों सुवाल आहे, उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे ख़ुदा ताला ख़ल्क़े पोइ वरी ख़रीद बि कयो? 27हों सुवाल आहे, उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजो ख़ालिक़ पाण अल्लाह हुआ, उन जे बावजूद उनखे अल्लाह वरी अज़ीम बि चयो आहे? 28हों सुवाल आहे, उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजो ख़ालिक़ पाण ख़ुदा आहे पर उनखे अल्लाह ज़बून ऐं कमज़ोर सॼो आहे? 29हों सुवाल आहे, आवाज़नि में बुछड़ो आवाज़ कंहिंजो आहे? 30हों सुवाल आहे, उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजो ख़ालिक़ पाण ख़ुदा आहे पर वरी उन बाबति ॿिए खां पुछा बि कयाई? 31हों सुवाल इहो आहे त भलियूं औरतूं कहिड़ियूं आहिनि? 32हों सुवाल आहे, बहर कहिड़ा भला आहिनि? 33हों सुवाल आहे त वहट कहिड़ा भला आहिनि? 34हों सुवाल आहे, जबलनि में भलो जबल कहिड़ो आहे? 35हों सुवाल आहे, महीननि में भलो महीनो कहिड़ो आहे? 36हों सुवाल आहे, रातनि में भली राति कहिड़ी आहे? 37हों सुवाल आहे, तामत छाखे चइबो आहे? 38हों सुवाल आहे, उहो कहिड़ो वण आहे जंहिंमें 12 ॾार हल, हर ॾार में 30 टारियूं हल, हर टारीअ में 5 गुल हल? उन्हनि गुलनि जी हालत ही आहे जो 3 गुल सदाई छांव में हल ऐं 2 गुल सदाई उस में हूंदा हल। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। 39हों सुवाल आहे, उहा बिना रूह वारी कहिड़ी शइ आहे जंहिं ते तवाफ़ फर्ज़ बि कोन हुयो पर हुन वरी बि काबतुल्लाह जो तवाफ़ कयो हुयो? 40हों सुवाल आहे, नबी केतिरा हल ऐं उलुल अज़म रसूल उन्हनि में घणा हल? 41हों सुवाल आहे, उहे 4 शयूं जंहिंजो असुल हिकु आहे पर उन्हनि जो रंग ऐं मज़ो मुख़्तलिफ़ आहे से ॿुधायो? 42 सुवाल आहे, नकीर छा आहे? 43 सुवाल आहे, कितमीर छा आहे? 44 सुवाल आहे, फ़तील छा आहे? 45 सुवाल आहे, सुंद छा आहे? 46 सुवाल आहे, लबद छा आहे? 47 सुवाल आहे, तम छा आहे? 48 सुवाल आहे, गॾह आवाज़ में छा चवंदो आहे? 49हों सुवाल आहे त ढगो रंभ में छा चवंदो आहे? 50हों सुवाल आहे त कुतो भौंकंदो आहे त छा चवंदो आहे? 51हों सुवाल आहे त घोड़ो हिणकण में छा चवंदो आहे? 52हों सुवाल आहे त मोर ॿोली में छा चवंदो आहे? 53हों सुवाल आहे त उठ आवाज़ में छा चवंदो आहे? 54हों सुवाल आहे त हिकिड़ो अहिड़ो बि आहे जो न जिन आहे न इंसान आहे पर उन ॾांहुं अल्लाह ताला वही फरमाई आहे, उहो ॿुधायो? 55हों सुवाल आहे, तितुर ॿोलीअ में छा चवंदो आहे? 56हों सुवाल आहे, बुलबुल आवाज़ में छा थी चवे? 57हों सुवाल आहे, ॾेडर आवाज़ में छा चवंदो आहे? 58हों सुवाल, जंहिंमहिल डंढोरो पिटियो वेंदो आहे यानी ऐलान जे लाइ को साज़ वॼाए वेंदो आहे उन डंढोरे मां कहिड़ो आवाज़ निकिरंदो आहे? 59हों सुवाल आहे, राति ऐं ॾींहुं जॾहिं वेंदा आहिनि त काॾे हलिया वेंदा आहिनि? 60हों आख़िरी सुवाल आहे त इस्म आज़म छा आहे? हाणे इहे सवाल तव्हां ॿुधा, अल्लाह जे तवक्कल ते हाणे जवाब ॿुधो। दुरूद मुंहिंजे आका ते पढ़ंदा हलिजो। वरी मुंहिंजे हबीब ते दुरूद। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जे बाने हथड़ा खया। अल्लाहुम्मा अंत शाहिद अला मा तक़ूलून व अंतल मुस्तआन व अलैका तुक़लान। ऐ मुंहिंजा मौला, तूं सभु कुझु मुंहिंजे हाल खां वाक़िफ़ आहीं ऐं ही मूंखां जेके सुवाल करे रहिया आहिनि उन्हनि सभिनि जे बारे में तो ते तवक्कल कयां थो ऐं तोखां मदद घुरां थो। मूंखे तौफ़ीक़ अता फरमाए त मां जवाब ॾियां।
अल्लाह ताला जी जमल मदद पंहिंजे ॿारनि सां शामिल हाल थी पवंदी आहे त ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे ॿारनि खे उहो इल्मु अता फरमाईंदो आहे जंहिं इल्म खे लुदनी इल्मु चयो वियो आहे। मिल्लतुन्ना हुन जो क़ुरान पाक में ज़िक्र ईंदो आहे। उहो लुदनी इल्मु अहिड़ो हूंदो आहे जो न कंहिं उस्ताद खां मिलंदो आहे न कंहिं मदरसे मां मिलंदो आहे। दारिफ़ रूमी फरमाइनि था औलियारा हक़ कुन दे इल्मे नसीब बेकिताबो बेहिसाबो बेअदीब। अल्लाह वारनि खे ख़ुदा ताला बिना उस्ताद जे बिना किताब जे इल्मु ॾींदो आहे, अहिड़ो ॾींदो आहे जो इन इल्म जो मुक़ाबिलो कोन कंदो आहे। इल्मु अहले दिल न अज़ मकतब बवदे बल्कि अज़ तलकील खास रब बवदे। अल्लाह वारनि जो इल्मु बिना उस्ताद जे हूंदो आहे, वो अल्लाह जे तलकीन सां हूंदो आहे। अल्लाह जे बाने जमल दुआ घुरी अल्लाहुम्मा अंत शाहिद अला मा तक़ूलून व अंतल मुस्तआन व अलैका तुकलान। उन खां पोइ जवाब शुरू थो करे नंबर वार चवे थो अदा तो चयो आहे पारी शइ जंहिं जहिड़ो को ॿियो कोन्हे उहो अल्लाह ला शरीक लहू फहुवल्लाहुल वाहिदुल क़हार। उहा हिकिड़ी ज़ात आहे जंहिं जहिड़ो ॿियो को बि कोन्हे को ला शरीक रब्बा वाहिदा वाहिदुल क़हार आहे। ॿिए नंबर में ॿियो साल जो जवाब ई आहे तो चयो ॿ शयूं कहिड़ियूं आहिनि जंहिं जहिड़ी टी शइ का बि कान्हे। उहे ॿ शयूं आहिनि हिकिड़ो ॾींहुं त ॿी राति। ॾींहुं राति जहिड़ो टियों आहे ई कोन को। टियों सुवाल तो कयो त टे शयूं जन जहिड़ी चौथी शइ का बि कान्हे से कहिड़ियूं। उहे टे शयूं हिकिड़ो अर्श आहे, ॿियो कुर्सी आहे, त टियों कलम आहे। चौथे सवाल जो जवाब तो चयो चार शयूं जन जहिड़ी पंजी शइ कान्हे। उहे चार किताब ज़बूर आहे, तौरेत आहे, अंजील आहे, क़ुरान आहे। ज़बूर दाऊद नबीअ ते लथो, तौरेत हज़रत मूसा ते लथो, इंजील हज़रत ईसा ते लथो ऐं क़ुरान मुंहिंजे मिठे मुहम्मद मुस्तफ़ा ते लथो। हिकिड़े शाइर फरमायो आहे तौरेत बर ईसा इंजील बर ईसा व तौरेत बर मूसा शुद्ध महव बयक नुक़्ते फुरक़ान मुहम्मद। तो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इंजील ईसा ते नाज़िल कयो, तौरेत मूसा ते नाज़िल कयो, ज़बूर दाऊद ते नाज़िल कयो। पर क़ुरान पाक जी हिकिड़ी आयत लथी, हिकिड़ी आयत लहण सां सभु किताब मनसूख़ थी विया। हेॾा पंजो सवाल तो पुछो हो पंज शयूं जन जहिड़ी छहीं शइ का बि कान्हे। उहे पंज वक़्त नमाज़ जा आहिनि। छहों सुवाल आहे तो चयो छह शयूं कहिड़ियूं जन जहिड़ी सतीं शइ न आहे। उन जे लाइ मां तोखे ॿुधायां थो छह ॾिहाड़ा आहिनि। अल्लाह ताला क़ुरान पाक में फरमाया वलक़द ख़लक़नस समावाति वल अर्द वमा बैनहुमा फी सित्तति अय्याम। अल्लाह ताला फरमाया असां आसमाननि खे ऐं ज़मीननि खे ऐं जो कुझु उन्हनि जे विच ते आहे 6 ॾींहंनि में पैदा कयो हो। तुंहिंजे छहें सुवाल जो जवाब इहो आहे तो चयो छह शयूं कहिड़ियूं जंहिं जहिड़ी सतीं कान्हे। उहे छह ॾिहाड़ा आहिनि जंहिंमें अल्लाह पाक काइनात पैदा फरमाई। सतें सवाल जो जवाब ई आहे तो चयो सत शयूं कहिड़ियूं जन जहिड़ी अठी शइ न आहे। उहे सत ज़मीनूं हल जंहिंजे लाइ क़ुरान तो चवे अल्लज़ी ख़लक़ सबअ समावाति व मिनल अर्दि मिस्लहुन। रब करीम जी ज़ात बाबरकातुहू आहे जंहिं सत आसमान पैदा कया हल ऐं उन्हनि जहिड़ियूं सत ज़मीनूं बि अल्लाह ताला पैदा कयूं। सत शयूं इहे आहिनि जंहिं जहिड़ी अठी शइ आहे ई कान का। तो चयो 8 ॼणा उहे केरु आहिनि जन जहिड़ो नाओ कोन आहे। से 8 हामिलीन अर्श आहिनि। अल्लाह ताला फरमायो आहे वयहमिल अर्श रब्बिक फौक़हुम यौमइज़िन समानियह। रब करीम जी ज़ात बाबरकात जे अर्श मुअल्ला खे क़यामत जे ॾिहाड़े 8 मलाइक सगोरा खणंदा। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां।
सल्लम अलैहि। नए सवाल जो जवाब आहे तो सवाल कयो नव शख्स जन जहिड़ो ॾहों न आहे से नव फसादी हा जन सालिह अलैहिस्सलाम जे क़त्ल करण जी साज़िश कई ही। अल्लाह ताला कलाम मजीद में इरशाद फरमायो आहे तिसअतु रहतिन युफ़सिदून फिल अर्द वला युस्लिहून। उहे नव टोला नव ॼणा हा नव फर्द हा जेके ज़मीन में फसाद करण जे लाइ हज़रत सालिह अलैहिस्सलाम खे क़त्ल करण जी साज़िश लाइ मुलविस हुआ। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालों जो क़ुरान में बयान फरमायो आहे तो चयो त नव केर हा जन जहिड़ो ॾहों कोन वे नव फसादी हा जन सालिह अलैहिस्सलाम खे क़त्ल करण जी साज़िश कई हुई। ॾहें सवाल जो जवाब आहे तो चयो आहे 10 शयूं जन जहिड़ी यारहीं शइ न आहे से छा आहे। असुल में मसइलो ही आहे त जेकॾहिं को उम्रो ऐं हज गॾु अदा कंदो आहे त पहिरीं उम्रो उन खां बाद में हज उन जे मथां क़ुर्बानी लाज़िम थी पवंदी आहे। पर जेकॾहिं हू क़ुर्बानी नथो करे सघे हुनजो हाल ग़रीबी आहे त अहिड़े शख़्स जे लाइ क़ुरान पाक सहूलत कई आहे त तूं 3 रोज़ा अयामुल हज में रख ऐं 7 रोज़ा वापसि अची पंहिंजे घर रख। इहे 10 रोज़ा आहिनि। हाणे हे पुछे थो त 10 शयूं कहिड़ियूं जन जहिड़ी यारहीं शइ न आहे। ही जवाब थो ॾे फसियाम सलासत अय्यामिन फिल हज व सबअतिन इज़ा रजअतुम तिल्का अशरतुन कामिलह। ये 10 शयूं हे 10 रोज़ा आहिनि जंहिं जहिड़ी यारहीं शइ आहे ई कान का। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक वसल्लम। 11 सवाल में न पुछो आहे त 12 महीना 12 शयूं ॿुधायो जन जहिड़ी का बि शइ न आहे। 12 शयूं ॿुधायो जन जहिड़ी का बि शइ न आहे। जवाब थो ॾे इन इद्दत शुहूर इंदल्लाहि 12 शहरन फी किताबिल्लाह। 12 शयूं जन जहिड़ी का बि शइ कान्हे का 12 महीना जन जो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम मजीद में ज़िक्र फरमायो आहे त तव्हां इन महीननि जे ज़रिए पंहिंजी मुंदूं मौसमूं शुमार कंदा हो। 13हों सवाल हिन शख़्स कयो हो 12हों सवाल हिन शख़्स जो कयो हो त 13 ॼणा ॿुधायो उहे 13 ॼणा कहिड़ा आहिनि। सवालनि में मुगालतो त कोन थियो आहे न। 11 सवाल थी विया हाणे 12हों सवाल आहे। 12हें सवाल में छा त 13 ॼणा ॿुधायो उहे 13 कहिड़ा। अल्लाह ताला जल जलालुहु मन वालू कलाम पाक में हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो किस्सो ज़िक्र कयो आहे। अल्लाह जो नबी फरमाए थो इन्नी रअयतु अहद अशर कौकबन वश्शम्स वल कमर रअयतुहुम ली साजिदीन। यूसुफ अलैहिस्सलाम पंहिंजे वालिद खे चयो साईं बाबा मूं ख्वाब लधो आहे 11 सितारा सिज ऐं चंड 11 ऐं 2 थिया 13 इहे मूंखे सजदो करे रहिया आहिनि। याकूब अलैहिस्सलाम फरमाया या बुनैया ला तक़सुस रुअयाका अला इख्वतिक फयकीदू लक कैदा। भाइरनि खे इहा ॻाल्हि न ॿुधाइजां तुंहिंजे लाइ सिट सिटींदा साज़िश कंदा। किसो याकूब यूसुफ अलैहिस्सलाम जो लंबो तफ़सीली आहे। आख़िरकार अल्लाह ताला हो ख्वाब सचो कयो। अगरचे यूसुफ अलैहिस्सलाम खे खूह में फिटो कयूं विकामी वियो मिस्र में जेल में पियो वरी बादशाह थियो वरी बादशाही खां पोइ वापसि आयो त उन ख्वाब जो ताबीर थियो। उहे 11 भाउर 12 पीउ ऐं 13 संदसि मासी छो त माउ संदसि वफ़ात करे वई हुई। अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालो ख्वाब सचो करायो जो यूसुफ अलैहिस्सलाम तख़्त ते वेठो 13 उनखे सजदो ताज़ीम जो कयो। सुवाल हो त 13 कहिड़ा आहिनि उहे 13 उहे आहे जन यूसुफ अलैहिस्सलाम खे सजदो कयो। मुंहिंजा अदा उन खां पोइ 14 सुवाल आहे उहा क़ौम कहिड़ी आहे जंहिं कूड़ ॻाल्हायो पर कूड़ ॻाल्हाइण जे बावजूद बि जन्नत में वेंदा। जो जवाब ही आहे तो कूड़ी क़ौम जेका जन्नत में वेंदी से यूसुफ अलैहिस्सलाम जा भाउ रहा जन याकूब अलैहिस्सलाम सां कूड़ ॻाल्हायो हो। ओ बाबा अकल हुज़ेबो असांजे भाउ खे बघड़ खाई वियो आहे हालांकि पाण खूह में फिटो करे आया हा बघड़ कोन खाधो पर कूड़ ॻाल्हायूं पर वरी तौबह ताब थिया अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात राज़ी थियो उनखे वरी जन्नत नसीब फरमायई। हिन सुवाल जो जवाब आहे त कूड़ ॻाल्हाइण वारी क़ौम कूड़ ॻाल्हाइण जे बावजूद बि जन्नत में वेंदासीं यूसुफ अलैहिस्सलाम जा भाउ रहल। 14 सवाल तो कयो त जंहिं क़ौम सच खे मञियो पर सच मञण जे बावजूद बि दोज़ख में वेंदी आहे क़ौम कहिड़ी आहे। इन जो जवाब इहा त सच खे मञींदड़ क़ौम उहा दोज़ख में जेका वेंदी
उहे यहूदी ऐं नसारा आहिनि। कीअं? हुननि मूसा ईसा खे अलाह जो सचो नबी मञियो पे, यानी सच मञूं। हज़रत मूसा बि सचो आहे, हज़रत ईसा बि सचो आहे, ॿिन्ही नबियुनि खे सच मञूं। सच मञण जे बावजूद पर रसूलुल्लाह ते ईमान कोन आंदऊं, इन जे करे दोज़ख में वेंदा। माना क़ौम अहिड़ी जंहिं सच त ॻाल्हायो पर सच ॻाल्हाइण जे बावजूद दोज़ख में वेंदा। माना कीअं? हुन नबियनि खे अॻियनि खे सचो चयो पर रसूलुल्लाह खे सचो कोन चयो, इन जे करे हुनजो सच कम वारो कोन थियो। दुरूद बुलंद आवाज़ पढ़ंदा। اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وصحابه وبارك وسلم عليه। 15 सुवाल। हुन सवाल कयो त जिस्म में रूह कहिड़े हंधि रहंदो आहे, उन जी जाइ ॿुधायो। अल्लाह जे बाने हज़रत अबू यज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह फरमायो त रूह जे रहण जी जाइ जिस्म में कन जे भरिसां आहे। कन जे भर में ख़ासि मक़ाम आहे, जंहिं जाइ ते रूह रहंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु मन वालू रूह जो तालुक़ सॼे जिस्म सां कयो आहे, पर हुन जे रहण जी ख़ासि जॻह जेका आहे सा कन जे भर में आहे। 16 सुवाल आहे। तो चयो ज़ारियात ज़रवन छा खे चइजे? इन जो जवाब ई आहे त भलियूं भलियूं हवाऊं जेके चइनी तरफ़नि खां घुलंदियूं आहिनि, इन्हनि खे अल्लाह जे पाक ज़ात में पाक कलाम में ज़ारियात ज़रवन चयो वियो आहे। तो सवाल 17 कयो त हामिलात वक़रन छा खे चइजे? इन जी माना छा आहे? हामिलात वक़रन मंझां मुराद ककर आहिनि। ककर जेके बारिश खणी ईंदा आहिनि ऐं मुल्क जे मथां वसाईंदा आहिनि। तो सवाल कयो 18 त जारियात युसरन छा आहिनि? इन जो जवाब ई आहे त जारियात युसरन मंझां ॿेड़ियूं आहिनि जेके माण्हुनि जा भार खणंदियूं आहिनि। माण्हू आसानी सां पंहिंजा भार खणी परे परे मक़ामात ते समुंडनि दरियाहनि जो सफ़र कंदा आहिनि। तो 19 सुवाल कयो त मुक़स्सिमात अमरन केर आहिनि? उन जो जवाब आहे मुक़स्सिमात अमरन माना अल्लाह जे मामलात खे तक़सीम करण वारा उहे मलाइक सॻोरा आहिनि जेके तक़सीमूं कंदा आहिनि। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां मुंहिंजे प्यारे हबीब दे। वरी ॿियो दफ़ो सलाह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लम अलैहि। 20 तो सुवाल ही कयो आहे त बिना रूह जे उहा कहिड़ी शइ आहे जेका साहु खणंदी आहे? शइ आहे साहु खणे थी, रूह कोन्हे। उन जो जवाब ही आहे उहा ज़मीन आहे। हदीसुनि में ईंदो आहे 2 दफ़ा साहु खणंदी आहे, हिकिड़ो दफ़ो सियारे जे मुंद में, ॿियो उन्हारे जे मुंद में। उन खां पोइ 21 सुवाल आहे त 14 बेजान शयूं कहिड़ियूं हूं, यानी जानदार बि न आहिनि, रब करीम सां ॻाल्हायो हुयऊं, उहे 14 शयूं कहिड़ियूं आहिनि? उन जो अल्लाह जे बाने जवाब ॾिनो उहे 7 ज़मीनूं ऐं 7 आसमान हा। अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए फ़क़ाल लहा वलिल अर्दि इतिया तौअन औ करहा क़ालता अतैना ताइईन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात 7 ज़मीननि ऐं 7 आसमान खे फरमायो त ऐ ज़मीनो ऐं आसमानो, अवां मजबूरी या ख़ुशी ॿिन्ही हालतुनि में मां अल्लाह जी फर्मा बरदारी कयो। त ॿिन्ही जवाब ॾिनो, रब सां ॻाल्हायूं, अतैना ताइईन, मौला असां तुंहिंजी ताबेदारी करण लाइ तयारु आहियूं। सवाल में त उहे 14 शयूं बेजान कहिड़ियूं आहिनि जन अल्लाह सां कलाम कयो, उहे 7 ज़मीनूं 7 आसमान हा। 22 सुवाल आहे उहा कहिड़ी क़बर हुई जेका क़बर वारे खे खणी हलंदी रही? आहे क़बर में हमराह हुआ पर उनखे क़बर खयो घुमंदी वते। जवाब न जो इहो आहे उहा क़बर मां मुराद मच्छी आहे। कहिड़ी मच्छी? जेका यूनुस अलैहिस्सलाम जो हुनजे पेट में वियो हो। गोया मच्छीअ जो पेट यूनुस अलैहिस्सलाम जे लाइ क़बर हो, क़बर जे अंदरि हुयो, पर मच्छी समुंड जो सैर कंदी घुमंदी पे वती। 23 सुवाल आहे उहो पाणी कहिड़ो आहे जेको न आसमान जो हो न को ज़मीन जो हो? जवाब मिलियो 23 सुवाल जो जवाब इहा त उहो पाणी आसमान जो बि न हो, ज़मीन जो बि न हो। हज़रत बीबी बल्कीस रज़ी अल्लाह ताला अन्हा घोड़नि जो पघर शीशे में गॾु करे सुलेमान अलैहिस्सलाम ॾांहुं मोकिलियो हो। अल्लाह जे नबी खे चई न को ज़मीन जो आहे न को आसमान जो आहे, ॿुधाए ख़ुदा जो नबी ॿुधायो त घोड़नि जो पघर मूं ॾांहुं मोकिलियो थी। 24 सुवाल आहे 4 शयूं ॿुधायो जेके न जिन्ननि मां पैदा थियूं, न इंसाननि मां पैदा थियूं, न पीउ जे पुठी मां पैदा थियूं, न को माउ जे पेट मां पैदा थियूं। आहिनि 4 शयूं
पर उहे कहिड़ियूं आहिनि? जवाब मिलियो 4 शयूं ही आहिनि जेके न को जिन्ननि मां पैदा थियूं, न को इंसाननि में पैदा थियूं, न को पीउ जे पुठीअ मां पैदा थियूं, न को माउ जे पुठीअ मां। पहिरीं शइ आहे इस्माइल अलैहिस्सलाम जो घेटो, ॿिए नंबर में साल अलैहिस्सलाम जी ॾाची, 3 नंबर में हज़रत आदम अलैहिस्सलाम, 4 नंबर में बीबी हवा। इहे अहिड़ियूं शयूं आहिनि 4 जेके न जिन्ननि मां पैदा थियूं, न इंसाननि मां, न पीउ जे पुठीअ मां, न माउ जे पेट मां। उन खां पोइ 25हों सुवाल आहे ज़मीन ते पहिरों पहिरों कंहिंजो रतु हारियो वियो? जवाब चई त पहिरों पहिरों रतु हाबील जो हारियो वियो। छाजे करे? त हाबील खे पंहिंजे सॻे भाउ काबील हसद जे करे क़त्ल कयो हो। 26हों सुवाल आहे उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे ख़ुदा ताला ख़ल्क़े वरी पोइ ख़रीद पाण कयो? ख़ालिक़ बि पाण, ख़रीदण वारो बि पाण। उन जो जवाब आहे अल्लाह पाक मोमिन जी जान पैदा कई आहे, पैदा करे वरी ख़रीदार पाण बणियो आहे। इन्नल्लाह अश्तरा मिनल मुमिनीन अनफुसहुम व अमवालहुम बिअन्न लहुमुल जन्नह। ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मां रब करीम मोमिननि सां वापार कयो आहे, जो उन्हनि खां मूं ख़रीद कयो आहे सदुनि जान खे ऐं मालनि खे, उन्हनि जे एवज़ में मां रब उनखे जन्नत नसीब फरमाईंदुसि। 27हों सुवाल आहे उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजो ख़ुदा पाण ख़ालिक़ आहे, पर ख़ालिक़ हुजण जे बावजूदु ख़ुदा ताला हुनखे अज़ीम चयो आहे? इन जो जवाब ई आहे त ख़ुदा तबारक व ताला मकर खे अज़ीम चयो आहे। इन कैदकुन अज़ीम, ऐं औरतुओ तव्हांजो मकर तमामु वॾो आहे। बाननि जे अफ़आलनि जो ख़ालिक़ ख़ुदा हूंदो आहे, पर अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात न बाननि औरतुनि जे मकर खे अज़ीम सॼो आहे। जवाब अची वियो। 28हों सुवाल आहे उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजो ख़ालिक़ ख़ुदा आहे, पर उनखे अल्लाह ताला ज़बून बि चयो आहे, कमज़ोर बि चयो आहे, हालांकि ख़ालिक़ पाण आहे। जवाब इहो आहे अल्लाह ताला फरमाए थो इन औहनल बुयूत लबैतुल अनकबूत। रब पाक जल जलालु मन वालू कोरियड़े तांजेड़ो नंढड़ो हिकिड़ो जानवर आहे, उनजो ख़ालिक़ बि पाण आहे। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हुनजे घर खे, हुनजे तानीअ खे तमामु कमज़ोर ऐं ज़बून घर सॼो आहे। जवाब अची वियो। 29हों सुवाल आवाज़नि में बुछड़ो आवाज़ कंहिंजो आहे? जवाब नहीं, आवाज़नि में बुछड़ो आवाज़ गॾह जो आहे। इन अनकरल अस्वात लसौतुल हमीर। 30हों सुवाल आहे उहा कहिड़ी शइ आहे जंहिंजो ख़ालिक़ पाण अल्लाह आहे, ख़ल्क़ण खां पोइ वरी पुछा वरी ॿिए खां पियो पाण करे? जवाब न ॾियो आहे। उहा हज़रत मूसा जी लठिया पुछेसि पियो अमा तिल्क बियमीनिक या मूसा। हालांकि हर शइ जो ख़ालिक़ लठ जो ख़ालिक़ बि रब आहे, पर वरी पुछे पियो मूसा इहो तुंहिंजे हथ में छा आहे? मूसा जवाब ॾिनो लठिया टेक ॾींदो आहियां, पापड़ छाणींदो आहियां, बकरियूं चारींदो आहियां। इन सुवाल में हिकमत आहे, सुवाल ला इल्मी जे लाइ कोन हूंदो आहे, इल्म जे बावजूदि बि सुवाल कयो वेंदो आहे। ख़ुदा ताला पंहिंजे हिकमतुनि खे पाण ॼाणंदो आहे। 31हों सुवाल आहे भलियूं औरतूं कहिड़ियूं आहिनि? जवाब मिलियो भलियूं औरतूं पहिरीं बीबी फातिमतु ज़हरा, 2 नंबर में खदीजतुल कुबरा, 3 नंबर में आयशा सिद्दीका, 4 नंबर में हज़रत बीबी मरियम ऐं 5 नंबर में हज़रत बीबी हवा। 32हों सुवाल आहे भला बहर कहिड़ा आहिनि, यानी दरिया भला कहिड़ा आहिनि? जे भला बहर पहिरों बहर सैहून आहे, जंहिंखे असां पंहिंजे ज़ुबान में महरान चऊं था, सिंधु दरिया। ॾिसो अल्लाह जे बाने ज़िक्र कयो आहे। उन खां पोइ 2 नंबर में जयहून आहे, जयहून बल्ख जे मुल्क में आहे। 3 नंबर में दजलो आहे जेको बगदाद में वहंदो आहे। 4 नंबर में फुरात आहे जेका कूफे में वहंदी आहे। 6 नंबर में नील नदी आहे जेका मिस्र जे शहर में वहंदी आहे। अल्लाह जो बानो थो चवे 5 ई बहर भला आहिनि। 33हों सुवाल आहे भला वहट कहिड़ा? जवाब भला वहट घोड़ा। 34हों सुवाल जबलनि में भलो जबल कहिड़ो? चे तूर सीना। 35हों सुवाल महीननि में भलो कहिड़ो महीनो? चे शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। सभिनी महीननि में भलो महीनो रमज़ान जो आहे जंहिंमें क़ुरान लथो आहे। 36हों सुवाल रातनि में भली रात कहिड़ी आहे? जवाब भली रातनि में रात लैलतुल क़द्र, इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र। लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर, जेका 1000 महीननि खां भली रात आहे। उन खां पोइ 37हों सुवाल आहे ताम छाखे चइजे? जेतो ताम सूर फूकण वारे वक़्त में क़यामत जो नालो आहे। उन खां पोइ वरी ॿियो सुवाल आहे 38हों वणु कहिड़ो आहे?
जंहिंमें 12 ॾार, हर ॾार में 30 ॾारियूं, हर ॾारीअ में 5 गुल। उन गुलनि जो नमूनो ही आहे जो 3 सदाई छांव में, 2 सदाई उस में। जीअं अदा इहो वण जंहिंमें 12 ॾार, सो वण साल आहे, 12 ॾार 12 महीना, हर ॾार में 30 ॾारियूं 30 ॾींहं, हर ॾारीअ में 5 गुल 5 नमाज़ूं, 2 सदाई उस में, 2 पहरी 3 पहरी, 3 सदाई छांव में, सांझी सोमहणी ऐं फजर। सलाह श्री बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व आलिहि वसल्लम। 39 साल उहा कहिड़ी शइ आहे जंहिं ते तवाफ़ फर्ज़ बि कोन हो ऐं हुई बि बिना रूह जे, पर काबे जो तवाफ़ कयईं। जवाब मिलियो उहा बिना रूह वारी शइ हज़रत नूह नबीअ जी ॿेड़ी ही। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो नबी जॾहिं तूफ़ान ते वियो आहे, हेठि लथो आहे त ॿेड़ी अल्लाह जे नबीअ जी बैतुल्लाह जा 7 दफ़ा भेरो तवाफ़ करे छॾियो। 7 चकर ॿेड़ी काटिया, हालांकि उहा बिना रूह जे बि आहे ऐं हुन ते फर्ज़ बि कोन्हे। 40 सुवाल नबी घणा, उलुल अज़म उन्हनि में घणा। जवाब ॾिनी त अंबिया सभु 1.25 लख आहिनि, पर उलुल अज़म सभिनि में 313, पर सभिनि जो सरदार मुहम्मद करीम आहे। 41 सुवाल उहे 4 शयूं जंहिंजो असुल हिकु आहे, पर उन्हनि जो रंग मज़ो मुख़्तलिफ़ आहे। कहिड़ियूं आहिनि? जवाब ॾिनई उहे 4 शयूं असुल में हिकु आहिनि, पर रंग मज़ो मुख़्तलिफ़ अथनि। से कहिड़ियूं आहिनि? वात, अखियूं, नक ऐं कन। अखियुनि जो पाणी ॻाढ़ो थींदो आहे, कननि जो पाणी खारो थींदो आहे, नक जो पाणी किनो हूंदो आहे, वात जो पाणी मिठो हूंदो आहे। असुल हिकु आहे, पर चइनी जो मज़ो ऐं रंग मुख़्तलिफ़ आहे। 42 सुवाल आहे नकीर छा आहे? नकीर चइबो आहे खोखड़ीअ जे पुठीअ जे मथां हिकिड़ो गोल नुक़्तो हूंदो आहे, हुनखे नकीर चइबो आहे। 44 सुवाल आहे फतील छा आहे? जवाब ॾेई फतील खोखड़ीअ जे चीर में धागे जे मिसल जी शइ हूंदी आहे। 45 सुवाल आहे सुंद छा खे चइजे? जवाब आहे सुंद रिढुनि जे उन खे चइबो आहे। 46 सुवाल आहे लबद छा आहे? जवाब ॾेई लबद ॿकरिन जे ॾास खे चइबो आहे। 47 सुवाल आहे तम छा आहे? जवाब ॾेई तम अॻियुनि उम्मतुनि जे लाइ ज़िक्र अचे थो। 48 सुवाल आहे त गॾु पंहिंजे आवाज़ में छा चवंदो आहे? 48 सुवाल जो जवाब ही आहे त गॾु जंहिं वक़्त में शैतान खे ॾिसंदो आहे, हुन महिल चवंदो आहे लानल्लाहुल मुस्तआज़ीन, जेके ज़ुल्म सां ढल वसंदा आहिनि, अलाह तन ते लानत करे। ढल टैक्स अॼुकल्ह जो ज़ोरी वारो नाको सभिनी में थी वियो, गॾो बि पिटेनि थो पियो। ओ मुंहिंजा अदा उन खां बाद में 49 सुवाल आहे त ढगो रंभ में छा चवंदो आहे? जवाब इहा त ढगो चवंदो आहे सुब्हानल्लाहि व बिहम्दिही। कुतो भौंक में छा चवंदो आहे? 50 सुवाल आहे। जवाब अहिड़ो त कुतो पंहिंजे आवाज़ में चवंदो आहे वैलुन लिअहलिन नार मिन गदबिल जब्बार, जेके दोज़खी ख़ुदा जे कावड़ जे करे जहन्नम में वेंदा तन जे लाइ वॾो वैल आहे। 51 सुवाल आहे घोड़ो हिड़क में छा चवंदो आहे? जवाब आहे घोड़ो पंहिंजे आवाज़ में चवंदो आहे सुबहान हाफ़िज़ी इज़ा तफ़तिल अबताल बिल अबताल वश्तातिल रिजाल बिल रिजाल। ओ मुंहिंजा मौला तूं पाक आहे जो तूं मूंखे जंग खां बचायो आहे। जंहिं महिल जंग में मर्द में मैदान में विढ़ंदा आहिनि, मुंहिंजा ख़ालिक तूं पाक आहे जो तूं मूंखे जंग खां बचाए छॾियो आहे। 52 सुवाल आहे मोर पंहिंजे ॿोलीअ में छा चवंदो आहे? जवाब इहा त चवंदो आहे अर्रहमान अलल अर्श इस्तवा, रब करीम पंहिंजे अर्श ते इस्तक़रार वरितो आहे। 53 सुवाल आहे उठ छा चवंदो आहे? जवाब आहे उठ पंहिंजे आवाज़ में चवंदो आहे हस्बी अल्लाह व कफ़ा बिल्लाहि वकीला। हिकिड़ो अहिड़ो बि आहे जो न जिन आहे न इंसान आहे, पर उन ॾांहुं अल्लाह ताला वही कयो आहे, उहो छा आहे? जवाब ॾिनई 54 साल जो जवाब उहा माखीअ जी मखा व औहा रब्बुक इलन नहल अन तखज़ी मिनल जिबाल बुयूता। रब ताला जी ज़ात बाबरकात माखीअ जी मख ॾे वही करे चवे थो ओ माखीअ जी मख तूं जबलनि में वञी घर बणाए। दुरूद मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि वसल्लम। 55 सुवाल आहे तित्र ॿोलीअ में छा चवंदो आहे? तित्र ॿोली में चवंदो आहे सुबहानल्लाह रब्बिल अर्श अम्मा यसिफून। अर्श जो रब पाक आहे, माण्हू हुन जे तरफ़ जेके वसफूं करे निस्बतूं कनि था उन्हनि खां पाक आहे। माण्हू चवंदा अलाह खे पुट रहनि धीअ रहनि, तित्र बि चवे थो त रब उन खां पाक आहे। आम तरह माण्हू जेका ख़ुदा जी वसफ बयानु कनि था ख़ुदा तंहिंखां पाक आहे।
बुलबुल पंहिंजे ॿोलीअ में छा चवंदी आहे, 56 सुवाल बुलबुल चवंदी आहे सुबहान अल्लाह हीन तुमसून व हीन तुस्बिहून। रब जी तारीफ़ हमदो सना पाकाई आहे सुबुह बि त शाम बि। ॾेडर पंहिंजे आवाज़ में छा चवंदो आहे, 57 सुवाल आहे। ॾेडर वीचारो चवंदो आहे सुबहान अल्लाहिल माबूद फिल बरारी वल कफार। मुंहिंजो रब पाक पाक आहे, अहिड़ो रब पाक आहे जो बरनि ऐं बहरनि में, झरनि ऐं झंगलनि में रब जी हमद ऐं सना पई हले। ऐलान वारो ढंढोरो वॼाईंदो आहे, वो ढंढोरे मां आवाज़ कहिड़ो निकिरंदो आहे, 58 सुवाल जवाब न जो ही आहे त ढंढोरे मां आवाज़ निकिरंदो आहे सुबहान अल्लाह हक़न हक़न उन्ज़ुर या इब्न आदम फी हाज़िहि दुनिया शरक़न व ग़रबन मा तरा फीहा अबदन यबकी। रब पाक हक़ा हक़ा पाका ओ आदम जा बचड़ा ओलह ओभर न दुनिया में निहार तोखे को बाक़ी नज़र अचे थो, हर शइ फना है, हमेशह रहण वारो मुंहिंजो रब्बुल आलमीन। 59 सुवाल रात ऐं ॾींहुं केॾांहुं वेंदा आहिनि, जवाब इन जो इहो आहे त अल्लाह जे इल्म में हूंदा आहिनि, ॿिए कंहिंखे ख़बर कान्हे, न मलाइकनि खे न जिन्ननि खे। राति काॾे वेंदी आहे त ॾींहुं काॾे वेंदो आहे। आख़िरी जेको 60 सुवाल आहे उहो ही आहे, अल्लाह ताला जो बानो फरमाए थो, सुवाल आहे त इस्म आज़म छा आहे। अल्लाह जो बानो फरमाए थो इस्म आज़म जी का बि हद न आहे, पर ही बि इस्म आज़म आहे व इलाहुकुम इलाहुम वाहिदुल ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। असांजो माबूद हिकिड़ो ई रब आहे, ऐं उहो रब करीम आहे जेको रहमान बि आहे रहीम आहे। जंहिंमहिल 60 सुवाल ख़ुदा जे वली ॿुधाए पूरा कया, तंहिंमहिल सभिनी जूं आङुरियूं ॾंदे अची वियूं, सभिनि जे आॾो का बि गुंजाइश कान रही। ख़ुदा जे वलीअ फरमायो अञा सुवाल कयो त ॿुधायांव, जे न त मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे, मूंखे मुंहिंजे हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾेई छॾियो। आलिम चयो हाओ, हज़रत अबू यज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह आख़िरी हिकिड़ो सुवाल कयो, हिकु रांझू लखांदा मट। यदा ॻाल्हि ॿुधो, तूं जे 60 सुवालनि जा जवाब ॾिना अथमि, पर अञा ॿिया 60 सुवाल कंदे त बि ॾींदोसां, मुंहिंजे हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾे त जन्नत जी कुंजी छा आहे। आलिम ख़ामोश थी वियो, यहूदनि जो राहिब ख़ामोश थी वियो, ठप ठरी वियसि, का वर्दी कान ॾिनई, चप पियो चटे, ख़ुश्की चढ़ी वियसि। सभई उथी बीठा, ओ असांजा राहिब, ओ असांजा मौलवी, ओ असांजा रूहानी पेशवा, मानियूं पघारूं हराम करे छॾियूं। असां तो ते ख़र्च कया, हुन तोखे 60 सुवालनि जा जवाब ॾिना, तूं हिकिड़े सुवाल जो जवाब नथो ॾी। वो राहिब चवण लॻो जवाब त अचे थो, पर तव्हां कावड़जी वेंदव। न को न कावड़ पासे ते वाइदो कयो, ते वाइदो आहे मूंसां गॾु मुतफ़िक़ थींदव, चयो तोसां मुतफ़िक़ थींदासीं। जे भला जेकॾहिं तव्हां मुतफ़िक़ आहियो, वाइदो था कयो, त ॿुधो सवाल अबू यज़ीद बिस्तामी जो आहे त जन्नत जी कुंजी कहिड़ी आहे। अदा जन्नत जी कुंजी आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जंहिंमहिल उन यहूदनि जे राहिब ईअं चयो आहे त जेके हज़ारे उते राहिब जा मुरीद वेठा हा, यहूदी वेठा हा, उहे यक ज़ुबान चवण लॻा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जंहिंमहिल सभु मुस्लमान थी विया त उन वक़्तु वरी अल्लाह जे ज़ात बाबरकात वटां इल्हाम थियो, ओ अबू यज़ीद बिस्तामी, इहो ई कमु हो जो मां तोखे यहूदनि जे ईदगाह ॾे मोकिलियो आहे, जो तुंहिंजे हिकिड़े धक सां हज़ारे मुस्लमान बणिजी विया। अहिड़नि जे लाइ छा सां फरमायो, रहिया अथई रात सुबुह वींदा साबिरी, लुअ लुअ मंझि लतीफ़ चए कर तन्हीअ जी तात, संदी जोग निज़ात भेरे कंहिं भाग मिड़े। अल्लाह तॾहिं फरमायो आहे इत्तक़ुल्लाह वकूनू मा सादिकीन। शाह साहब अहिड़नि जे लाइ ईअं बि फरमाए थो, जा आहीन ओ ताकुन में ताकी वटन वे हो, सामी सफ़र हलिया दूर चिता एॾे हो, छॾे सुख साणे हो मथे गंगा गजिया। अल्लाह जे बाननि
सॼी ज़िंदगी अल्लाह पाक जे ख़ल्क़ जी ख़िदमत करे दीन जो रंग लगायो आहे। हिन मां हिकिड़े पासे हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैहि जी फैज़ ऐं करामत ऐं सोहबत जी ख़बर पवे थी, ऐं ॿिए नंबर में इन मां इहा बि ख़बर पवे थी त कलमे शरीफ़ जी एतिरी त बरकत आहे जो हिकिड़े कलमे हज़ारनि जे तादाद में यहूदनि खे मुस्लमान बनाए छॾियो आहे। कलमो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरका जे हदीस मुताबिक़ एॾो फज़ीलत वारो आहे जो पाण करीम ने फरमायो क़यामत जे ॾिहाड़े 7 ज़मीनूं ऐं 7 आसमान बि जेकॾहिं तारादी जे पुण में रखिया वेंदा ऐं ॿिए पासे कलमे पाक खे रखियो वेंदो तो 7 ज़मीनुनि 7 आसमान खां ॻरो थी पवंदो। अल्लाह ताला जे वलियनि जी सोहबत काराइती आहे। अल्लाह तबारक व तआला जे वलियनि जी सोहबत रंग लॻाईंदी आहे, ऐं जेको ख़ुदा जे वलीअ जे सोहबत में अची फैज़ वारो थींदो आहे उहो कतई कॾहिं बि गुमराह न थींदो आहे, उनजो फैज़ हमेशह हूंदो आहे। इहो ई बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैहि हो जंहिंजी निगाह सां कई मर्द कई औरतूं जेके गुमराह हा, ज़ानी हा, शराबी हा, सोहबत में अचण खां बाद में अल्लाह जा नेक ऐं सालिह बाना बणिजी विया। इन ख़ुदा जे कामिल अकमल ख़ुदा जे प्यारे बानड़े जी वफ़ात 1261 हिजरी में आहे। उन अल्लाह ताला जे कामिल वलीअ जी मज़ार मुबारक बगदाद शरीफ़ जे शहर में आहे। उन अल्लाह तबारक व तआला जे प्यारे बानड़े जो फैज़ एतिरो वसीउ आहे जो तरीक़त जा साहिब सभई हिनखे चवंदा आहिनि त असांजे तरीक़े वारनि सभिनि जो सुल्तान आहे, सभिनि जो बादशाह आहे। उन ख़ुदा जे कामिल बाने हज़रत अबू यज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैहि जंहिंजो नालो तैफूर बिन ईसा बिन सरोशान हो, ऐं इहो अल्लाह जे बाने जो फैज़ हो जंहिं ख़ुदा जे ख़ल्क़ खे तमामु घणो फैज़ वारो बणायो। अल्हम्दुलिल्लाह मूंखे ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे त मां हिकिड़ो पुराणो दोस्तनि सां वाइदो कयो हो त अॻे मां हिकिड़ी महफ़िल में सिर्फ़ु 20 सवालनि जा जवाब ॾेई सघियो हुउसि, ऐं काफ़ी दोस्तनि जे मुतालबे खां बाद अल्हम्दुलिल्लाह ख़ुदा मूंखे मौक़ो नसीब फरमायो जो मां तमामु 60 सवालनि जा जवाब तव्हां ॾियारो पेश कया आहिनि। उमेद त तव्हां दोस्त हिन मां फ़ाइदो वठंदा ऐं मूं गुनाहगार जे लाइ दुआ घुरंदा, ऐं दुआ सां गॾोगॾु मुंहिंजे औलाद लाइ बि दुआ घुरंदा अल्लाह ताला उनखे नेक सालिह आलिम बा अमल बनाए। हर मुस्लमान खे ख़ुदा ताला अल्लाह जे बाननि जी सोहबत नसीब फरमाए। वमा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन नार। अल्लाहुम्मा अर्ज़ुक़ना हुब्बका व हुब्ब हबीबिका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व हुब्ब अमलिन युक़र्रिबना इला हुब्बिका या अल्लाह। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। बिबरकत इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद। हज़रत नूह नबी जी बेड़ी ही अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जो नबी जॾहिं आ तूफ़ान ते वियो आहे हेठि लथो आहे त बेड़ी अल्लाह जे नबीअ जी बैतुल्लाह जा 7 दफ़ा भेरो तवाफ़ करे छॾियो। 7 चकर बेड़ी काटिया, हालांकि उहा बिना रूह जे बि आहे ऐं हुन ते फर्ज़ बि कोन्हे। 40 सुवाल नबी घणा, उलुल अज़म उन्हनि में घणा जवाब ॾिनी त अंबिया सभु 1.25 लख आहिनि, पर उलुल अज़म सभिनि में 313 पर सभिनि जो सरदार मुहम्मद करीम। 41 सुवाल उहे 4 शयूं जंहिंजो असुल हिकु आहे पर उन्हनि जो रंग मज़ो मुख़्तलिफ़ आहे। कहिड़ियूं आहिनि? जवाब ॾिनई उहे 4 शयूं असुल में हिकु आहिनि पर रंग मज़ो मुख़्तलिफ़ अथनि। से कहिड़ियूं आहिनि? वात, अखियूं, नक ऐं कन। अखियुनि जो पाणी ॻाढ़ो थींदो आहे, कननि जो पाणी खारो थींदो आहे, नक जो पाणी किनो हूंदो आहे, वात जो पाणी मिठो हूंदो आहे। असुल हिकु आहे पर चइनी जो मज़ो ऐं रंग मुख़्तलिफ़ आहे। 42 सुवाल आहे नकीर छा आहे? नकीर चइबो आहे खोखड़ीअ जे पुठीअ जे मथां हिकिड़ो गोल नुक़्तो हूंदो आहे, हुनखे नकीर चइबो आहे। 44 सुवाल आहे फतील छा आहे? जवाब ॾेई फतील खोखड़ीअ जे चीर में धागे जे मिसल जी शइ हूंदी आहे। 45 सुवाल आहे सुंद छा खे चइजे? जवाब आहे सुंद रिढुनि जे उन खे चइबो आहे। 46 सुवाल आहे लबद छा आहे? जवाब ॾेई लबद बकरिन जे ॾास खे चइबो आहे। 47 सुवाल आहे तम छा आहे? जवाब ॾेई तम अॻियुनि उम्मतुनि जे लाइ ज़िक्र अचे थो। 48 सुवाल आहे त गॾु पंहिंजे आवाज़ में छा चवंदो आहे? 48 सुवाल जो जवाब ही आहे त गॾु जंहिं वक़्त में शैतान खे ॾिसंदो आहे हुन महिल चवंदो आहे लानल्लाहुल मुस्तआज़ीन, जेके ज़ुल्म सां ढल वसंदा आहिनि अलाह तन ते लानत करे। ढल टैक्स अॼुकल्ह जो ज़ोरी वारो नाको सभिनी में अची वियो।
गॾो बि पिटेनि थो पियो। ओ मुंहिंजा अदा उन खां बाद में 49 सुवाल आहे त ढगो रंभ में छा चवंदो आहे? जवाब इहा त ढगो चवंदो आहे सुभान अल्लाह व बिहम्दिही। कुतो भौंक में छा चवंदो आहे? 50 सुवाल आहे। जवाब इहो त कुतो पंहिंजी आवाज़ में चवंदो आहे वैलुन लिअहलिन नार मिन गदबिल जब्बार। जेके दोज़खी ख़ुदा जे कावड़ जे करे जहन्नम में वेंदा तन जे लाइ वॾो वैल आहे। 51 सुवाल आहे घोड़ो हिड़क में छा चवंदो आहे? जवाब आहे घोड़ो पंहिंजे आवाज़ में चवंदो आहे सुबहान हाफ़िज़ी इज़ा तफ़तिल अबताल बिल अबताल वश्तातिल रिजाल बिल रिजाल। ओ मुंहिंजा मौला तूं पाक आहे जो तूं मूंखे जंग खां बचायो आहे। जंहिं महिल जंग में मर्द मर्द में मैदान में विढ़ंदा आहिनि, मुंहिंजा ख़ालिक तूं पाक आहे जो तूं मूंखे जंग खां बचाए छॾियो आहे। 52 सुवाल आहे मोर पंहिंजे ॿोलीअ में छा चवंदो आहे? जवाब इहा त चवंदो आहे अर्रहमान अलल अर्श इस्तवा। रब करीम पंहिंजे अर्श ते इस्तक़रार वरितो आहे। 53 सुवाल आहे उठ छा चवंदो आहे? जवाब आहे उठ पंहिंजे आवाज़ में चवंदो आहे हस्बी अल्लाह व कफ़ा बिल्लाहि वकीला। हिकिड़ो अहिड़ो बि आहे जो न जिन आहे न इंसान आहे, पर उन ॾांहुं अल्लाह ताला वही कयो आहे। उहो छा आहे? जवाब ॾिनई 54 साल जो जवाब उहा माखीअ जी मखा औहा रब्बुका इलन नहल अन तखिज़ी मिनल जिबाल बुयूता। रब ताला जी ज़ात बाबरकात माखीअ जी मख ॾे वही करे चवे थो ओ माखीअ जी मख तूं जबलनि में वञी घर बणाए। दुरूद मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना नबियना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि वसल्लम। 55 सुवाल आहे तितर ॿोलीअ में छा चवंदो आहे? तितर ॿोली में चवंदो आहे सुभान अल्लाह रब्बिल अर्श अम्मा यसिफून। अर्श जो रब पाक आहे, माण्हू हुन जे तरफ़ जेके वसफूं करे निस्बतूं कनि था उन्हनि खां पाक आहे। माण्हू चवंदा अलाह खे पुट रहनि धीउ रहनि, तितर बि चवे थो त रब उन खां पाक आहे। आम तरह माण्हू जेका ख़ुदा जी वसफ बयानु कनि था ख़ुदा तंहिंखां पाक आहे। बुलबुल पंहिंजे ॿोलीअ में छा चवंदी आहे? 52 सुवाल बुलबुल चवंदी आहे सुबहान अल्लाह हीन तुमसून व हीन तुस्बिहून। रब जी तारीफ़ हमदो सना पाकाई आहे सुबह बि त शाम बि। ॾेडर पंहिंजे आवाज़ में छा चवंदो आहे? 57 सुवाल आहे। ॾेडर वीचारो चवंदो आहे सुबहान अल्लाहिल माबूद फिल बरारी वल कफार। मुंहिंजो रब पाक पाक आहे, अहिड़ो रब पाक आहे जो बरनि ऐं बहरनि में झरनि ऐं झंगलनि में रब जी हमद ऐं सना पई हले। ऐलान वारो ढंढोरो वॼाईंदो आहे, वो ढंढोरे मां आवाज़ कहिड़ो निकिरंदो आहे? 58 सुवाल जवाब न जो ही आहे त ढंढोरे मां आवाज़ निकिरंदो आहे सुबहान अल्लाह हक़न हक़न उन्ज़ुर या इब्न आदम फी हाज़िहि दुनिया शरक़न व ग़रबन मा तरा फीहा अबदन यबकी। रब पाक हक़्क़ा हक़्क़ा पाका। ओ आदम जा बचड़ा ओलह ओभर हिन दुनिया में निहार तोखे को बाक़ी नज़र अचे थो। हर शइ फना है, हमेशह रहण वारो मुंहिंजो रब्बुल आलमीन आहे। 59 सुवाल राति ऐं ॾींहुं केॾांहुं वेंदा आहिनि? जवाब इन जो इहो आहे त अल्लाह जे इल्म में हूंदा आहिनि, ॿिए कंहिंखे ख़बर कान्हे, न मलाइकनि खे न जिन्ननि खे। राति काॾे वेंदी आहे त ॾींहुं काॾे वेंदो आहे। आख़िरी जेको 60 सुवाल आहे उहो ही आहे। अल्लाह ताला जो बानो फरमाए थो सुवाल आहे त इस्म आज़म छा आहे? अल्लाह जो बानो फरमाए थो इस्म आज़म जी का बि हद न आहे, पर ही बि इस्म आज़म आहे व इलाहुकुम इलाहुम वाहिदुन ला इलाहा इल्ला हुवर रहमानुर रहीम। असांजो माबूद हिकिड़ो ई रब आहे ऐं उहो रब करीम आहे जेको रहमान बि आहे रहीम आहे। जंहिंमहिल 60 सुवाल ख़ुदा जे वलीअ ॿुधाए पूरा कया तंहिंमहिल सभिनी जूं आङुरियूं ॾंदे अची वियूं। सभिनि जे आॾो का बि गुंजाइश कान रही। ख़ुदा जे वलीअ फरमायो अञा सुवाल कयो त ॿुधायांव, जे न त मुंहिंजो हिकिड़ो सुवाल आहे मूंखे मुंहिंजे हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾेई छॾियो। आलिम चयो हाओ हज़रत अबू यज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह आख़िरी हिकिड़ो सुवाल कयो हिकु रांझू लखांदा मट। अदा ॻाल्हि ॿुधो, तूं जे 60 सुवालनि जा जवाब ॾिना अथमि, पर अञा ॿिया 60 सुवाल कंदे त बि ॾींदोसां मुंहिंजे हिकिड़े सुवाल जो जवाबु ॾे त जन्नत जी कुंजी छा आहे? आलिम ख़ामोश थी वियो, यहूदनि जो राहिब ख़ामोश थी वियो, ठप ठरी वियसि, का वर्दी कान ॾिनई, चप पियो चटे, ख़ुश्की चढ़ी वियसि। सभई उथी बीठा,
ओ असांजा राहिब, ओ असांजा मौलवी, ओ असांजा रूहानी पेशवा मानियूं पघारूं हराम करे छॾियूं। असां तो ते ख़र्च कया, हुन तोखे 60 सुवालनि जा जवाब ॾिना, तूं हिकिड़े सुवाल जो जवाब नथो ॾी। वो राहिब चवण लॻो जवाब त अचे थो, पर तव्हां कावड़जी वेंदव। न को न कावड़ पासे ते वाइदो कयो, वाइदो आहे मूंसां गॾु मुतफ़िक़ थींदो, चए तोसां मुतफ़िक़ थींदासीं। जे भला जेकॾहिं तव्हां मुतफ़िक़ आहियो, वाइदो था कयो, त ॿुधो सवाल अबू यज़ीद बिस्तामी जो आहे त जन्नत जी कुंजी कहिड़ी आहे? अदा जन्नत जी कुंजी आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जंहिंमहिल उन यहूदनि जे राहिब ईअं चयो आहे त जेके हज़ारे उते राहिब जा मुरीद वेठा हा, यहूदी वेठा हा, उहे यक ज़ुबान चवण लॻा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जंहिंमहिल सभु मुस्लमान थी विया त उन वक़्तु वरी अल्लाह जे ज़ात बाबरकात वटां इल्हाम थियो, ओ अबू यज़ीद बिस्तामी, इहो ई कमु हो जो मां तोखे यहूदनि जे ईदगाह ॾे मोकिलियो आहे, जो तुंहिंजे हिकिड़े धक सां हज़ारे मुस्लमान बणिजी विया। अहिड़नि जे लाइ छा सां फरमायो, रहा अथई रात सुबुह वींदा साबिरी, लुअ लुअ मंझि लतीफ़ चए कर तन्हीअ जी तात, संदी जोगन ज़ात भेरे कंहिं भाग मिड़े। अल्लाह तॾहिं फरमायो आहे इत्तक़ुल्लाह वकूनू मा सादिकीन। शाह साहब अहिड़नि जे लाइ ईअं बि फरमाए थो, जा आहीन ओ ताकुन में ताकी वटन वे हो, सामी सफ़र हलिया दूर चिता एॾे हो, छॾे सुख साणे हो मथे गंगा गजिया। अल्लाह जे बाननि सॼी ज़िंदगी अल्लाह पाक जे ख़ल्क़ जी ख़िदमत करे दीन जो रंग लगायो आहे। हिन मां हिकिड़े पासे हज़रत बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह जी फैज़ ऐं करामत ऐं सोहबत जी ख़बर पवे थी, ऐं ॿिए नंबर में इन मां इहा बि ख़बर पवे थी त कलमे शरीफ़ जी एतिरी त बरकत आहे जो हिकिड़े कलमे हज़ारनि जे तादाद में यहूदनि खे मुस्लमान बनाए छॾियो आहे। कलमो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे हदीस मुताबिक़ एॾो फज़ीलत वारो आहे जो पाण करीम फरमायो, क़यामत जे ॾिहाड़े 7 ज़मीनूं ऐं 7 आसमान बि जेकॾहिं तारादी जे पुण में रखिया वेंदा ऐं ॿिए पासे कलमे पाक खे रखियो वेंदो त 7 ज़मीनुनि 7 आसमान खां ॻरो थी पवंदो। अल्लाह ताला जे वलियनि जी सोहबत काराइती आहे। अल्लाह तबारक व ताला जे वलियनि जी सोहबत रंग लॻाईंदी आहे, ऐं जेको ख़ुदा जे वलीअ जे सोहबत में अची फैज़ वारो थींदो आहे उहो कतई कॾहिं बि गुमराह न थींदो आहे, उनजो फैज़ हमेशह हूंदो आहे। इहो ई बायज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह अलैह हो जंहिंजी निगाह सां कई मर्द कई औरतूं जेके गुमराह हा, ज़ानी हा, शराबी हा, सोहबत में अचण खां बाद में अल्लाह जा नेक ऐं सालिह बाना बणिजी विया। इन ख़ुदा जे कामिल अकमल ख़ुदा जे प्यारे बानड़े जी वफ़ात 1261 हिजरी में आहे। उन अल्लाह ताला जे कामिल वलीअ जी मज़ार मुबारक बगदाद शरीफ़ जे शहर में आहे। उन अल्लाह तबारक व ताला जे प्यारे बानड़े जो फैज़ एतिरो वसीउ आहे जो तरीक़त जा साहिब सभई हिनखे चवंदा आहिनि त असांजे तरीक़े वारनि सभिनि जो सुल्तान आहे, सभिनि जो बादशाह आहे। उन ख़ुदा जे कामिल बाने हज़रत अबू यज़ीद बिस्तामी रहमतुल्लाह ताला अलैह जंहिंजो नालो तैफूर बिन ईसा बिन सरोशान हो, ऐं इहो अल्लाह जे बाने जो फैज़ हो जंहिं ख़ुदा जे ख़ल्क़ खे तमामु घणो फैज़ वारो बणायो। अल्हम्दुलिल्लाह मूंखे ख़ुशी हिन ॻाल्हि जी आहे त मां हिकिड़ो पुराणो दोस्तनि सां वाइदो कयो हो त अॻे मां हिकिड़ी महफ़िल में सिर्फ़ु 20 सवालनि जा जवाब ॾेई सघियो हुउसि, ऐं काफ़ी दोस्तनि जे मुतालबे खां बाद अल्हम्दुलिल्लाह ख़ुदा मूंखे मौक़ो नसीब फरमायो जो मां तमामु 60 सुवालनि जा जवाब तव्हां ॾियारो पेश कया आहिनि। उमेद त तव्हां दोस्त हिन मां फ़ाइदो वठंदा ऐं मूं गुनाहगार जे लाइ दुआ घुरंदा, ऐं दुआ सां गॾोगॾु मुंहिंजे औलाद लाइ बि दुआ घुरंदा। अल्लाह ताला उनखे नेक सालिह आलिम बा अमल बनाए। हर मुस्लमान खे ख़ुदा ताला अल्लाह जे बाननि जी सोहबत नसीब फरमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।